नाज़रीन, ओस्मान शाह हुड़ी वरसा ॻोठ अलायार कीरियो में गुज़िरियल 5 सालनि खां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बंदि पियल आहे, जंहिं सबबि मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। उन हवाले सां ॾिसूं था सनाउल्लाह थेबो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं यूसी शाहपुर रज़वी जे ॻोठ अलायार कीरे में, जेको गुज़िरियल 5 सालनि खां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल बंदि आहे। हिते जेके मासूम ॿार गुलनि जहिड़ा जेके तालीम जे ज़ेवर खां महिरून, उन हवाले सां ॻोठारा सारा अचो त सां ॻाल्हि ॿोल कयूं, तुंहिंजो वधीक छा चओ? तक़रीबन 4-5 साल थी विया आहिनि, जंहिं मास्तर कोन्हे हिते। ॿार नंढो तबको जेको उहो ठहियो तक़रीबन 200-250 ॿारनि जेके माना तालीम खां मुतासिर आहिनि, उन्हनि जे लाइ हाणे कुझु सोचियो वञे। हीअ स्कूल हिते 3 क्लास लॻा पिया आहिनि, हिकिड़ो मास्तर बि कोन्हे। असांजो अर्ज़ु आहे त हीअ मास्तर हिते जल्दी रखिया वञनि। सिस्टम न ॿुधे थो, न को तालुके जो को ऑफिसर बाला ऑफिसर को बि हिते ॾिसण में नथो अचे। हीअ बार बार स्कूल बंदि थी वञे, मिसकीननि जा ॿार उते ई पढ़ाई खां महरूम रहिजी विया आहिनि। साईं, असांजो अर्ज़ु आहे त हीअ मास्तर हिते ॾियनि, किथे आहिनि हुकूमत वारा? किथे आहिनि असांजा मिनिस्टर? किथे आहिनि असांजा मास्तर? किथे आहिनि असांजा हेड मास्तर? अचनि था बार बार गाॾी ते चढ़ी, आसरो दिलासो वॾो ॾेई हलिया था वञनि बसि। स्कूल बंदि पियो आहे, जंहिं में ॿार ई महरूम वीचारा। हींअर ई छोकिरो पियो पढ़ाए, जेको पट ते वियो ॿार पढ़ाए, न कुर्सियूं न छा का शइ कोन्हे, ऐं असांखे का बि सहूलियत कोन मिली आहे। स्कूल बंदि पियो, मास्तर कुझु बि कोन्हे, ॿार सफ़ा परेशान आहिनि। ॻोठ जो हिकिड़ो ॿार छोकिरो पढ़ाए थो, पर उहो पट ते विहारियो वेठा आहिनि, पट ते पढ़ाइनि पिया। को सिस्टम आहे कोन, का बेंच न आहे, का कुर्सी न आहे। बस वारनि खे लंघे चए थो, केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ऐं हिन में जेको आहे तो तक़रीबन 4-5 साल थिया आहिनि, न को ॿार था पढ़नि, न को छा। ॿारनि खे 200-250 ॿार आहिनि जेके पट ते पियो हींअर पढ़ायूं पिया। ऐं स्कूल जी हालति तव्हां ॾिसो पिया जेकी आहे, सा का शइ कोन था ॾियनि। वसारनि खे इलाही चयो अथऊं, को तदारक कोन था